अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो तो कुल इनकान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तर्दौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता यअतियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। अल्लाह ताला हिन आयत मुबारक में पंहिंजे महबूब खे तो फरमाए हसन हुसैन जे नाने खे खातून अतहर जे बाबा खे अल्लाह सही जल्ल शानो तो फरमाए तो कुल ए महबूब तू फरमाए त इनकान आबाउकुम तव्हांजा पीयर व अबनाउकुम ऐ तव्हांजा पुत्र व इख्वानुकुम ऐ तव्हांजा भाइर व अज़वाजुकुम ऐ तव्हांजूं ज़ालूं व अशीरतुकुम ऐ तव्हांजो कुटुंब अहल अयाल व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा ऐ तव्हांजो कमायल माल व तिजारतुन तख़शौन कसादहा ऐ तव्हांजो वापार जंहिंमें नुक़सान जो भाउ हूंदो अथव व मसाकिन तर्दौनहा ऐ तव्हांजे पसंदि जूं जायूं बंगला महलातियूं बाड़ियूं अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही सुभान अल्लाह। जे कदे ये शयूं तवा के अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खां वधीक प्यारियूं अथव हाणे जमात जो तमाम तव्हां खे सुणी इश्क ऐं मोहब्बत वारी तकरीर ॿुधाईंदासीं। कुरान शरीफ के पढ़ंदो सबको एतरे कदर जो बाणिया भी असांजे नबी असांजे जे कुरान के पढ़न हर तरीके वारो कुरान शरीफ के पढ़े पियो पर कुरान शरीफ के पढ़न अलग शय आहे के समझण अलग शय आहे। हिकड़ा रुगो कुरान के पढ़ंदा या तो उन्हीअ जो तर्जुमो गलत कंदा या उन्हीअ जो तफसीर गलत बयान कंदा शान रसूल के केरींदा पंहिंजे उॾू सिधे करण जे वास्ते कुरान के इस्तेमाल कंदा कुरान शरीफ जेको रहमत सां भरपूर आहे न वो रहमत जे बजाय उन्हनि जे लाइ ज़हमत पड़जी पवंदो आहे। इहो ई त मतलब हुयो जो इन्हीअ कुरान शरीफ खे करबला जे मैदान में यजीद ने भी पढ़ियो इमाम हुसैन भी पढ़ियो कदे हुसैन जो पढ़ण कदे यजीद जो पढ़ण यजीद कुरान पढ़ियो फतवा कढियो नौज बिल्लाह का हजरत इमाम हुसैन वाजिबुल कत्ल वक्त जे अमीर की भजत न पियो करे
हुनन कुरान शरीफ के इए इस्तेमाल कयो मगर इमाम हुसैन अली मकाम फरमायो त इयो असा जे घराने ते असा जे नाने ते नाज़िल थियो वा तवा ते नाज़िल न थियो इनिया कुरान के जी हुसैन तो समझे जी हुसैन तो पढ़े या मुझे शहादत का बाद में तवा के गवाही मिलदी त धर्म जो करबला जे मैदान में पियो हुंदो नेते जे मथो शाम ते कुरान मां पढ़दो वेंदो वड़े सुल्तान बाहू तो जी तर्जुमानी कर जवे तो दा आशिक सोई हकीकी चढ़ा कत्ल माशूक खुद मन्ने हूं इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े से तलवारा खन्ने हूं जित बलवे के राज माही दे लगे उसे बनने हूं पर सच्चा इश्क हुसैन अली हजरत बाहू सिर ने में राज न बनने हूं अड़े तरीके सा मजो कहीं भी तरीके वारे जे मथा तनकीद करण मकसद नाहे या साख ते गाला पर हक सच जो पैगाम असा चवंदा थे जे न चवंदा थे त कयामत में अग में बाह जा लगाम असा के पवंदा एकड़ो मानुआ स्टेज ते बिही करे कुरान टेबल ते पियोवा टेबल तो खणी मथे ते रखंदा बाबा है कुरान आ असा सचायूं बाबा है कुरान में लिखियो पियो आ ला यस्तवी असहाबुन नार व असहाबुल जन्नह अल्लाह से तो कुरान में चवे त एकड़ा असहाबी जन्नती हिन के असहाबी जन्नती हालांकि यो तर्जुमो ही कुरान शरीफ जो नाए पर हाने इन्हनि माण्हुनि खे छा कजे भला जेकॾहिं विड़ी नथा सघूं दहशतगर्द न आहियूं त उन्हीअ महफ़िल खां त परे उथणो वा त जेके कुरान खे नथा बख़्श कनि से असांखे कीअं बख़्श कंदा बाबा इहो कुरान शरीफ जी आयत जो तर्जुमो नाहे तहकड़ा सहाबी जन्नती हिन में जन्नती हिन यो तर्जुमो ही कुरान शरीफ जी आयत जो नाहे जेको सरासर गलत कयो तो वने अल्लाह ताला फरमायो त ला यस्तवी असहाबुन नार व असहाबुल जन्नह यानी जन्नत वाला दोज़ख वाला बराबर नाए ला यस्तवी वे बराबर ना है जन्नत वाला इस दोज़ख वाला नबी साईं जा कमो बेश 1,24,000 असहाबी सगोरा आहिनि सोने रसूल पांजे हदीस मुबारक में इरशाद फरमायो तला तमस्सुन नार मुस्लिम मर्रानी और रा मर्रानी जन कलमो पढ़ी मां मोहम्मद करीम जे सूरत पाक के ॾिठो उन्हनि खे जहन्नम नसारी दो उन्हनि खे जहन्नम नसारी दो पर वडी अजीब गरीब गाल हा नबी साईं फरमाया त जिन कलमो पढ़ी ईमान आणण था जन मुझे सूरत पाक के दिठो उन्हनि खे त जहन्नम नसारी दो और मर्रानी जिन मुझे ॾिसंदड़नि खे ॾिठो उन्हनि खे भी जहन्नम नसारी दो जे अबू बकर उमर उस्मान अली खे ॾिठो जाबिर तलह जुबैर अब्दुल रहमान बिन औफ बिलाल खे ॾिठो ये मुजा सहाबी
इन्हनि खे जन ज़ियारत कई उन्हनि जे मथां बि रब जहन्नम हराम करे छॾियो आहे। तंहिंजे करे कुझु कावड़ खे पंहिंजे खे हथी को कंदा कयो हरू भरू ईअं उघलिजी न वञो। छा ख्याल आहे? वरी अचो वहाब ने देवबंद जे कुरान शरीफ के तर्जुमे कण थे त जेके बुतन वारियूं आयतूं अल्लाह नाज़िल कयूं बुतन जे रद में उहे वलियन जे मथो निशानो कयूं बीठा आहिनि। जे पढ़न था इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंजीर वमा उहिल बिही लिगैरिल्लाह। बस अग में को तर्जुमो ही न कंदा नी बाबा चाहे शय जे मथां गैरुल्लाह जो नालो पियो उहा हरामा 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 हे त नबी जो मिलाद हरामा, इमाम हुसैन जो न्याज भी हरामा, दस्तगीर बादशाह पीर जी यारी भी हरामा। गालायो बाबा छो हरामा चई मसीले जे मथो गैर अल्लाह जो नालो पइजी वियो न तवा चो था हे नबी जो उर्सा हे इमाम हुसैन जो न्याज़ा हे दस्तगीर बादशाह पीर जी यारिया गैर अल्लाह जो नालो पइजी वियो। दलील केड़ो थव चई हे कुरान दलील हालात रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इन आयत मुबारक में जानवरन जो जिक्र फरमायो आहे ऐ मुशरिकन ऐ काफिरन जो शख्सियत अल्लाह रब्बुल आलमीन रद्द कयो आहे। छो त उहे जेके काफिर हा जेडी मल उहे जानवर ज़िबह कंदा हा त पंहिंजे पुतन जा नाला वठी ऐं जानवरन खे ज़िबह कंदा हा। लात जो मनात जो उज़ा जो हुबल जो यहूस जो यऊक जो नसर जो टेकुमल जो ठाकुमल जो पिरबेर जो हाणे संजीर बहाईंदा हा। बस अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जो रद्द कयो त जंहिं शइ जे मथां गैरुल्लाह जो नालो आयो उहा शइ हराम आहे, उहा शइ हराम आहे। तव्हां हेतिरी सारी जमायत आयो तकरीबन 1000 खंड थी वेंदव तव्हां खां थो पुछां त जॾहिं बि तव्हां जानवर ज़िबह कंदा आहियो चाहे नबी जो मिलाद जो हुजे चाहे यारी शरीफ जो हुजे चाहे चहलम जो हुजे कंहिंजे रूह जे ईसाल सवाब जो हुजे इमाम हुसैन आली मकाम जे न्याज़ जो ढोर हुजे जेडी मल जो तव्हां उन खे ज़िबह कंदा आहियो मां तव्हां खे रब जो कसम थो ॾेई पुछां त तव्हां उन खे ज़िबह कीअं कंदा आहियो। बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। अरे ॻाल्हायो ये आहे या न कॾहिं इन जानवर खे असां ज़िबह कंदे ये न चयो आहे त बिस्मिल्लाह या मोहम्मद बिस्मिल्लाह इमाम हुसैन बिस्मिल्लाह अब्दुल कादिर जीलानी ये त असां नालो ई वठी करे जानवर खे ज़िबह न कयो आहे। पर जे कदे असा खीर जो वटो ॾियूं था तॾहिं बि इहे चवंदा आहियूं त नाले ना अल्लाह जे नियत दस्तगीर अब्दुल कादिर। अब ॻाल्हायो जे कदे अबे जे नियत ॾींदासीं मां जे नियत ॾींदासीं तॾहिं बि नाले ना अल्लाह जे नियत बाबे जे नियत अमर जे केॾो त सुन्नत जमात जो